असां हिन वक़्तु अल मदीना मेडिकल सेंटर ते मौजूदु आहियूं, जिते डॉक्टर इशा सैल, डॉक्टर अब्दुल अज़ीज़ मेमण हिते मरीज़नि खे चेकअप कंदा आहिनि। ऐं हिन अस्पताल जो अचण जो मक़सदु इहो आहे त असांजो कमु हले पियो नॉर्मल सीज़र ते, जेको असां कमु मीडिया जी टीम कमु करे बि अचो अॼु हिन अस्पताल जो विज़िट बि कयूं था ऐं हिन खां पुछूं था त हिते स्टाफ जी सफ़ाई सुथराई कीअं आहे ऐं हिते जेको आहे नॉर्मल केतिरियूं ऐं सीज़र केतिरा थियनि था ऐं सॼो हाल वाल वठूं था स्टाफ कीअं, ऐं हिते मरीज़नि जी जेकी केयर आहे रुझान आहे उहो कीअं पियो थिए। त असांजो जेको असुलु मक़सदु आहे उहो इहो आहे त जेके सीज़र आहिनि जेके आम जाम हली रहिया आहिनि ऐं उन जी वजहूं छा आहिनि ऐं डॉक्टर जो कमाई करे वेठा आहिनि, त उन हवाले सां असां हिन अस्पताल ते हींअर पहुता आहियूं ऐं हिते पुछूं था त घणा सीज़र थियनि था ऐं नॉर्मल डिलीवरी घणियूं थियनि थियूं। त माशा अलहमदुल्ला भा पप्पू बि अॼु अची चुको आहे, पहिरियों ॾींहुं आहे ड्यूटी करे पियो सुपरवाइज़र जी, ऐं उहो बि हिते मौजूदु आहे। त उन खां बि हाल अहिवाल कयूं था हिते कीअं पिया ॾिसो ऐं नॉर्मल सीज़र ते कीअं पियो कमु हले। बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम ज़ाहिद भाउ, तव्हांजी वॾी महिरबानी। भाउ तव्हां ई सोशल मीडिया ते 2-3 ॾींहं पहिरीं रखियो त अमूमन इहो टंडे मोहम्मद खान में हिकिड़ो ट्रेन थी वियो आहे त सीज़र थी, तो मूं त 2-3 ॾींहं तव्हां चार्ज संभाली आहे हिते सुपरवाइज़री अल मदीना मेडिकल सेंटर जो 24 कलाक खुलियल आहे। तो हिते जीअं फिगर ॾिठुमि त 24 ॾींहंनि में तक़रीबन 30 नॉर्मल डिलीवरियूं थियूं आहिनि। हाणे ॾिसो, कुझु मेडिकल पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे त उन में ॿार ऐं नंढड़े जेका वालदा आहे उन जी ज़िंदगी अहम हूंदी आहे। पोइ कुझु मेडिकल इशू हुजनि था जिन जे करे माना ऑपरेशन थिए थो, या वरी कुझु अहिड़ियूं फैमिलियूं आहिनि जेके नॉर्मल डिलीवरियूं नथियूं कराइनि, पंहिंजे मर्ज़ी सां सीज़र कराइनि थियूं, उहे थियनि था। बाक़ी तव्हां हिते माशाल्लाह तव्हां ॾिठो हूंदो, पाण केॾी महिल बि अची विज़िट करियो, हिते स्टाफ जो बिहेव पेशेंटनि खां छा आहे, ऐं जेको सफ़ाई सुथराई जे हवाले सां, सिक्योरिटी जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह कैमरा हेठि खां वठी मथे ताणी कैमराऊं लॻल आहिनि, गार्ड असांजा आहिनि। ऐं ख़ुशूसन नर्सरी जो जेको ॿारनि जो वार्ड आहे उन्हनि में बि असां सिक्योरिटी ऐं कैमरा उते प्रॉपर तरीक़े सां लॻल आहे। बाक़ी वधीक हाणे शहरवासियुनि खे हूअं ई ख़बर आहे, माशाल्लाह मैडम खे भला असां इज़त ॾिनी आहे सेंटर ते हिते कीअं। ऐं ॿी ॻाल्हि वरी इहा आहे त पुअर पेशेंट जेके अचनि था, त जीअं मुख़्तलिफ़ प्राइवेट अस्पतालनि में माण्हू वञे थो त 40 खां 50,000 रुपया दवा समेत पैकेज थिए थो, पर अल्हम्दुलिल्लाह हिते मुनासिबु पैसा वरिता वञनि था। अहिड़ियूं के फैमिलियूं आहिनि जेके सफ़ा पुअर आहिनि, पोइ उन खां जेतिरो हद ताणी थी थो सघे मैडम बि रिआयत करे थी, असां बि रिक्वेस्ट करियूं था त उन में उन्हनि जो थियो वञे। वधीक मदी तव्हां पाण केॾी महिल 24 कलाक खुलियल आहे सर्विस, ऐं अॼु बि माशाल्लाह हिते डिलीवरी वग़ैरह थियनि पियूं। ऐं पंहिंजे शहर जा माण्हू घटि आहिनि। हाणे अॼु मूं ॾिठो त कुझु टंडो जाम जा पेशेंट आहिनि, माना 20 ज़िलनि जा बदीनिया इहो टंडे मोहम्मद खान क्रेडिट आहे जो ॿाहिरि जा माण्हू बि असां वटि हिते अचनि पिया। वधीक तव्हां अॻियां विज़िट कराईंदुसि नर्सरी जो, वार्डन जो, तव्हां पाण ॾिसी वठो सफ़ाई सुथराई जे हवाले सां या मैनेजमेंट जे हवाले सां। त इहो ग़लति आहे। ॾिसो न, जॾहिं सीज़र थिए थो न त माण्हू माना ईअं सम्झो अधूरो थियो वञे। कोशिशि इहा, हाणे जॾहिं डॉक्टर फ़ैसिलो इहो कनि था त भाई सीज़र लाज़मी आहे, माण्हू सीज़र कराए। बाक़ी हाणे जेकॾहिं कमाई जो ज़रियो करे हरू भरू हुननि खे माइटनि खे भेजारे बाबा तव्हांजो ॿारु पासीरो आहे, हीअं आहे हूअं आहे, उन इहो त इंतिहाई ग़लति आहे। ॿियो इहो जीअं मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त कुझु फैमिलियूं अहिड़ियूं आहिनि जेके नॉर्मल कराइण ई नथियूं चाहिनि, उहे पाण पंहिंजी मर्ज़ी सां थियूं चवनि त असांजो सीज़र थिए त उन्हनि जो सीज़र थिए थो। बाक़ी हाणे वधीक इन ते कहिड़ो ॻाल्हायां, पाण हिकिड़े इन इदारे जो हिसो आहियां। अलाह बहितर कंदो इनशाला। हिते लॻण जो मक़सदु इहो आहे त असीं पंहिंजे शहर वारनि खे ऐं पुअर फैमिली जे ग़रीब आहिनि जेतिरो रिलीफ ॾियारे सघियां। 5 ॾींहं हिते कमु करियां या 5 महीना या 5 साल, इनशाला पुअर फैमिली खे ऐं शहर वारनि खे हिते भरपूर सपोर्ट बि कबी ऐं उन्हनि जी केयर बि कबी। न बहितर इहो आहे, आउं त तजवीज़ ॾींदुसि जेके नॉर्मल डिलीवरी में छा तकलीफ़ लेडीज़ खे थोरी वधीक थी थिए, त उन में पोइ लेडीज़ कोशिशि कंदी आहे त सीज़र ते सुई में ख़बर कोन थी पए, त इन करे बहितर इहो आहे त नॉर्मल थोरी तकलीफ़ थिए थी पर माण्हू बचो वञे। पर जेकॾहिं तव्हां ज़िंदगी ॿार या माउ जी ख़तरे में आहे त बहितर डिसीजन इहो आहे त सीज़र माण्हू कराए, उहो डॉक्टर जी तजवीज़ सां। बाक़ी हाणे हरू भरू हिकिड़ो जॾहिं नॉर्मल ॿारु थियणो आहे ऐं उनखे सीज़र करणु इहो मुनासिबु कोन्हे को। भाई
वापस ना जाइबा हाणे नर्सरी जो वार्ड आहे असां वटि माशाल्लाह जेके टेक्निकल आहिनि उहे बि कोर्स याफ़्ता आहिनि ऐं माशाल्लाह माहिर बि आहिनि ऐं को बि अहिड़ो ॿारु सीरियस वग़ैरह थिए थो त उनखे फौरी तौरु माना उनखे मेंटेन करणु उनखे पंहिंजी असुल कंडीशन में आणणु अंदरि तव्हां कोन वठी हलंदुसि जो प्रोटोकॉल आहे हितां हाणे तव्हां ही ॾिसी था सघो ॿ बेबी हींअर जेके डिलीवरी थियूं आहिनि त उहे ॿ बेबी तव्हांजे साम्हूं आहिनि तो हाणे अंदरि इन करे जो रेज़ वग़ैरह थींदा या मोबाइल या न उहे न अची सघनि इन करे फुल कोशिशि हूंदी आहे त जेतिरो असीं सिक्योर ॿार खे करे सघूं त उहो बहितरु आहे वधीक हाणे तव्हां पाण अस्पताल जो विज़िट करे वठंदा उहो तव्हां शाह साहिबु आहे असांजो मुर्शिद बि आहे ऐं माशाल्लाह तजुर्बो बि आहे कुझु अहिड़ा तव्हां ॿुधायो भला नर्सरी जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह असां तमामु बहितरीन नमूने सां नर्सरी हली रही है ऐं माशाल्लाह तमामु सीरियस केस न हूंदा आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उनखे सुठे तरीक़े सां हैंडल कंदा आहियूं ऐं वधीक इंशाल्लाह अॻियां इन तरीक़े सां